बार पुकारे बार पुकारे बार पुकारे चीफ तेरे जान सर बेशुमार चीफ तेरे जान सर बेशुमार पली जाओ अरे तेरे जान सर पिपरी जा साथियों भावरो भेनरो सहाफ़ी दोस्तों स्टेज ते वेठल क़ौमी अवामी तहरीक जा दोस्तों अगवान साथियों ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे कॾहिं कॾहिं माण्हू ॿ टे जज़्बा गॾु हूंदा आहिनि माना किन ॻाल्हियुनि में माण्हू ख़ुशि पियो थींदो आहे वरी दुख बि थींदो पियो आहे ख़ुशी इन ॻाल्हि जी त एतिरा सारा दोस्त गॾु थिया आहियो अदा न साउंड खे मुंहिंजे ईंदे ख़राबु थींदो आहे या पाण ई ख़राबु थींदो आहे ख़ुशी इन ॻाल्हि जी कि हेतिरा सारा दोस्त गॾु थिया आहियो थोरो ॾुख इन ॻाल्हि जो त हीउ शहर तव्हांजो आहे उन में तव्हीं क्लिफ्टन ते कोन आहियो शाहराए फैसल ते कोन आहियो गार्डन में कोन आहियो नाज़िमाबाद में कोन आहियो डिफेंस 4, 5, 6 में कोन आहियो तव्हांखे धिके अची पिपरिन में मलीरन में हदीदन में दाबेचिन में गगरन में कुंडुन में सचल में शांति में भिटाईआबाद में इन शहर के मालिक माण्हुनि खे सिंधियुनि खे जिनजो वतन आहे जिनजी ज़मीन आहे जिनजी मिट्टी आहे जिनजा ई गसन जिनजी दौलत ते ई शाहराए फैसल ठहिया आहिनि जिनजे अबन ॾारनि जे प्लाटनि ते ई एयरपोर्ट हलिया आहिनि जिनजे अबन ॾारनि जे महिनतुनि सां ही समुंड जी पची ठही जिन मोरड़े ऐं मांगर मछ जे साथियुनि जिन मलाहनि हिते मांगरनि सां मुक़ाबला कया जिन हिन शहर में इक़्तिसादी तरक्की जो बुनियाद विधो उन्हनि जो को धणी धोणी कोन्हे क्लिफ्टन ते शाहराए फैसल ते उन्हनि खे कराची में नौकरियूं खपनि त तव्हांखे कराची में नौकरियूं मिलंदी गार्ड जी बोर्ची जी ड्राइवर जी मालीअ जी ऑपरेटर जी कोन मिलंदी साहब हाणे तव्हां जॾहिं ॻोठनि मां निकिरी हिते आया आहियो जुरत कई अथव पंहिंजे नंढनि शहरनि मां निकिरी कराची पहुता आहियो तॾहिं तव्हांखे इहा ड्राइवर ऐं गार्ड जी ऐं मालीअ जी नौकरी मिले थी उन लाइ तव्हीं कशाला कढी पेट ते पथर ॿधी सख़्त जान थी कराची अची रहिया आहियो ऐं जेके सख़्त जान थी हिते पिपरी में अची रहिया आहियो उन्हनि सभिनी दोस्तनि खे आउं सलाम थो पेश कयां त उहे कराचीअ खे पंहिंजो बनाइण लाइ कराची अची पहुता आहिनि हैदराबाद शहर मां माण्हुनि खे धिके गाॾी खाते मां कढी खोखर महल मां कढी खाई रोड मां कढी उन्हनि खे वञी कासिमाबाद पहुचायो अथनि लतीफ़ाबाद जा पोश इलाइक़ा शहर जा पोश इलाइक़ा ठंडी सड़क ऑटोबान उते सिंधी आहिनि ई कोन उहे वेठा आहिनि जंगनि में कासिमाबाद जहिड़ो हिकिड़ो जंग ठाहे छॾियो अथनि उहो जागीरदारनि वॾेरनि जे हवाले आहे न उते तरक़ियाती कमनि न बजट आहे तीअं हीउ ॾिसो हीउ रोड ॾिसो पिपरी जा तव्हीं वञी ॾिसो सचल जा हालत तव्हीं चकरा ॻोठ वञी ॾिसो सिंधियुनि जे पहाड़नि में न पीअण जो साफ़ पाणी आहे न ड्रेनेज आहे न सुठा स्कूल आहिनि न लोड शेडिंग जो ख़ात्मो आहे न उते माण्हुनि लाइ सुठी अस्पताल आहे जिन जो वतन आहे छा इहो मुमकिन आहे त लंडन में ईअं हुजे त लंडन शहर में के फ्रेंच ऐं जर्मन वेठा हुजनि ऐं अंग्रेज़नि खे धिके ॿाहिरि कढी अचे अंग्रेज़ जिन जो लंडन शहर आहे उहे कुंड में किथे वेठा हुजनि साउथ हॉल मां जिते पाकिस्तानी रहंदा आहिनि उते वरी अंग्रेज़ वेठा हुजनि ऐं शहर जे विच में अर्ल्स कोर्ट ते पिकेडली सर्किस ते ट्रफलगर स्क्वायर ते उते मार्बल आर्च ते उते वेठा हुजनि सिंधी ऐं पठान ऐं अंग्रेज़ वेठा हुजनि ॿाहिरि न्यूयॉर्क में इहो मुमकिन आहे त टाइम स्क्वायर ते वेठा हुजनि मराठी ऐं तामिल ऐं जेके अमेरिकन्स हुजनि उन्हनि खे कढे ॿाहिरि मोकिले अचे वञी बाबा शहर खां ॿाहिरि वञी रहो क्वींस बुलेवार्ड खां परियां वञी रहो भॼी वञो शिकागो में दीवान छॾियो ॿाहिरि हलिया वञो मुंबई में मुमकिन आहे त मराठियुनि खे चइजे तव्हीं ॿाहिरि हलिया वञो शहर में अची सिख वेंदा
शहर में अची सिंधी वेंदा तव्हीं मराठी बॉम्बे में ॿाहिरि भॼी वञो मुमकिन कोन्हे। इहो फ़क़ति तव्हां सिंधियुनि सां आहे त तव्हांजो कैपिटल तव्हांजी राजधानी उन में तव्हांखे धिके ॿाहिरि कढी करे अथनि। उते ॿी मख़लूक वेठी आहे, पाण वेठा आहियूं सभु अरब्स में आस पास, ऐं पाण ख़ुशि पिया थियूं त वरी बि रिड़ी पिड़ी मिड़ई घिसकी 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 वरी अची पहुता आहियूं कराची, धिका ॾेई कढी करे। वरी हुकूमत बि तव्हांजी आहे, या त चइजे हुकूमत तव्हांजी कान्हे। हुकूमत में वज़ीर बि सिंधी वेठा आहिनि, MNA बि सिंधी, MP बि सिंधी, सेनेटर बि सिंधी, नाज़िम बि सिंधी। उहे वेठा पेट भरीनि, उहे वेठा माल खाइनि, उहे वेठा ॾोकड़ गॾु कनि। उहे त एॾा घटिया आहिनि, उहे एॾा किरियल आहिनि, उहे एॾा बेग़ैरत आहिनि, उहे एॾा ख़सीस आहिनि जो उन्हनि पंहिंजी क़ाइद, पंहिंजी लीडर बेनज़ीर जो खून बि विकिणी छॾियो, पंहिंजे भुट्टे जो रतु विकिणी छॾियो, मुर्तज़ा भुट्टे जो रतु विकिणी छॾियो, शाहनवाज़ जो रतु विकिणी छॾियो, मुनवर सोहरवर्दी जो, अब्दुल्ला मुराद जो, ईसबाणी फ़क़ीरनि जो, सिपाफ जे लीडरनि जो, सभिनी जो रतु विकिणी हाणे पैसा गॾु करे लुटीनि पिया। दुबई में महल पिया ठाराइनि, लंडन में ठाराइनि पिया, ऐं वरी असांखां आॾी पुछा पिया कनि, मूंखां आॾी पुछा कंदा आहिनि। हुकूमत हुननि वटि, वरी मूंखां पुछंदा आहिनि तो छा कयो आहे। गवर्नमेंट हुननि जी आहे, सवाल वरी मूंखां पुछंदा आहिनि। आउं जहिड़ो वज़ीर आला आहियां सिंध जो, होम मिनिस्टर आहियां, हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आहियां, IG आहियां, मूंखां पुछंदा आहिनि तो फलाणे कमु खाते लॻ। अबा आउं छा कंदुसि? सुञा हलिया भींगनि वटि हलो त लीद कयूं। आउं पाण सॼी सिंध में माण्हुनि खे वेठो गीसियूं कयां, मिनथूं कयां, सिंधियो गैरत कयो, सिंधियो उथी खड़ा थियो, सिंधियो पंहिंजी नौकरियुनि लाइ लड़ो, सिंधियो पंहिंजे वसीलनि लाइ लड़ो। पर हुनजे बावजूद आउं पाण खे एहतसाब लाइ पेश थो कयां। जेके माण्हू वज़ीरनि से भले मूंखां अची आॾी पुछा कनि, मुराद अली शाह ऐं ज़रदारी साहब भले मूंखां अची पुछनि, अयाज़ती पलीजा तूं वज़ीर आला तूं छा पियो करीं। जेके वेठा आहिनि लंडन, न्यूयॉर्क, अमेरिका, कुझु कोन था कनि, रुगो पोस्ट रखंदा आहिनि, उहे बि भले मूंखां पुछनि, अयाज़ती पलीजो तूं हेॾा। मूंखां रोज़ सवाल पुछंदो आहे। हिकिड़ो माण्हू चवंदो आहे होॾां तूं अञा कोन पहुते, नाइला रिंद होॾां कोन पहुते। वरी थोरी थोरी सैकी सैकी पुछंदा आहियूं, वरी चवंदा आहिनि तानिया ख़ासि किले खे कोन पहुचंदे, वरी हज़ार रुपयो गाॾी जो पेट्रोल पिनी, वरी होॾां पुॼंदा आहियूं। वरी चवंदा आहियूं तूं प्रकाश जी पुछा कान कई, वरी चवंदा आहिनि कमांद जे आबादगारनि सां कोन वेठो आहीं, वरी चवंदा आहिनि दाऊद पोटो लाइब्रेरी कान पई हले, अयाज़ पलीजा उते पुॼ। पोइ डोड़ी डोड़ी सैकी 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 वरी चवंदा आहिनि फलाणे जी मज़ार ते कोन पहुते, फलाणे जी फातह कोन पहुते, फलाणे जी क़बर ते हाज़िरी कान ॾिनई, फलाणी लतीफ़ साईं जे दरगाह ते दुआ कोन घुरई, सचल सरमस्तरी दरगाह ते दुआ कोन घुरई। सभु कम मूंखां जवाब तलब कनि था। आउं पाण खे सिंध आॾो जवाबदार सम्झां थो। आउं तव्हां सभिनी जे सवालनि जा जवाब ॾियण लाइ तयारु आहियां। मूंखां पुछंदा रहो, आउं जवाब ॾींदो रहंदुसि। अमेरिका में वेठा आहिनि, करोड़ रुपया कमाइनि पिया, उहो मूंखां सवाल पुछंदा आहिनि। लंडन में वेठा आहिनि असांजा भाउर भेनरूं, पाण ते वेठा आहिनि, साम्हूं हुननि जे डिशूं सजायूं पियूं आहिनि, चिकन शाशलिक, चिकन मंचूरियन, फलाणो फिश बारबीक्यू, वो खाइनि वेठा। भरिसां जूसिस पिया आहिनि, ॻाढ़े रंग जा गिलास पिया आहिनि। उतां वेही 2 लाइनूं फेसबुक ते लिखी पुछंदा तव्हीं होॾां छो कोन विया आहियो। हींअर बि हिकिड़ो मैसेज आयो, फलाणो अदा होॾां वञणु खपे, लिखियो मां हाज़िर। व्हाट्सएप ते हिकिड़े अमरा मैसेज कयो तव्हांखे फलाणी जाइ ते पहुचणु खपे, हाज़िर। उहो पाण अमरा वेठो आहे हींअर न्यूयॉर्क। उते न्यूयॉर्क में ॾाढो जॉगिंग सूट पाए, जागर बागर पाए, हींअर नचणु निकिरंदा, डणंदा, टाप टाप कंदा, घुमंदा, बाग जे वेठा वेहंदा, पंहिंजे बचनि खे वञी होटल में मानी खाराईंदा। इहे इस्लामाबाद में वेठा आहिनि, इस्लामाबाद में अमरा वेठा आहिनि, रोज़ पोस्ट रखंदा आहिनि, हिननि जो हीउ कमु फिटी वियो, हिननि जो हीउ कमु ठही वियो, हिन कम में हिननि खे नुक़सानु थी वियो। पाण उते वज़ीरनि खां दरख़्वास्त पिया सही कराइनि, नौकरियूं पिया वठनि, गीसियूं पिया कनि, अदीब आहिनि। वरी स्टेज ते तकरीर कंदा, सिंध में ही थियणु खपे, सिंध में अंदरि उजारणु खपे, हर शख़्स पंहिंजो रोल प्ले करे, हर शख़्स पंहिंजो किरदारु अदा करे, सभिनी खे निकिरणु खपे। वरी खीसे में दरख़्वास्त ॾी कढी सिरी सिरी हीअं कंदा आहिनि। हिते वज़ीर वेठो आहे न, तव्हीं कॾहिं अदीब ऐं शाइर ऐं लेखकनि खे स्टेज ते ॾिसो तव्हांखे मज़ो अची वञे। मसलन विच में वेठो आहे वज़ीर या MNA या MP या सेनेटर या नाज़िम या स्पीकर, और 11 नंबर कुर्सी ते वेठो आहे को अदीब या लेखक या कलमकार। पोइ प्रोग्राम हलंदो, आस्ते आस्ते सुरी 11 नंबर सीट तां ईंदो 6 नंबर सीट, वरी 3-4 तकरीरूं हली वियूं, वरी अची सीट नंबर 2 ते वेठो, वरी अञा हिकिड़ी तकरीर हली वई, हाणे अची वियो MNA या MPA या VC या स्पीकर जे भरिसां विझंदो। पोइ खीसे में हथ विझी कढंदो दरख़्वास्त। पोइ कचहरी कंदे साईं सिंध जूं हालतूं ख़राब आहिनि, हीउ मुंहिंजो भाइटियो आहे, हिनखे नौकिरी ॾिजो।
सिंध जूं हालतूं ॾाढियूं ख़राब आहिनि, हीअ मुंहिंजी घरवारी आहे, हीअ मुंहिंजो मुड़ुसु आहे, हीअ मुंहिंजो भाउ आहे, इनखे फलाणो एक्साइज़ में इंस्पेक्टर करायो, फलाणे प्रोग्राम में रखायो, फलाणे प्रोजेक्ट ते रखायो, मूंखे 2 करोड़ ॾियो, मूंखे हिकिड़ो मेलो ॾियो, मेलो मूंखे 3-4 करोड़ रुपया ॾियो त मेलो कयां, मेलो करे सिंधियुनि खे भूख बेवकूफ़ बनाया, उन्हनि खे चवां त वरी ख़िदमत पिया कयूं। सिंधियुनि खे ठॻण हिकिड़ो धंधो बणिजी वियो, सिंधी ॾिसंदा ॻोभ आहिनि मिसकीन। हाणे एमक्यूएम ते बिलावल तकरीर पियो करे, कल टियों ॾींहुं तकरीर कई, वरी नासिर शाह तकरीर कई, एमक्यूएम खे सज़ा आई आहे, एमक्यूएम ठाही कंहिं हुई? एमक्यूएम वटि 88 में त बेनज़ीर साहिब जी हुकूमत में कायम अली शाह, आफ्ताब शोबान मीराणी विया, जिन पहिरियों दफ़ो अल्ताफ़ हुसैन खे इक़्तिदार में शामिल कयो। 90 में नवाज़ शरीफ़ वियो, तंहिं वञी इक़्तिदार में शामिल कयोसि। 93 में वरी बेनज़ीर साहिब जी हुकूमत में वरी विया, वरी इक़्तिदार में शामिल कयोसि। पोइ वरी नवाज़ शरीफ़ वरी 97 में शामिल कयोसि। पोइ परवेज़ मुशर्रफ अची, हाणे जिन एमक्यूएम में साह विधो, जिन एमक्यूएम खे ठाहियो, जिन एमक्यूएम खे ताते पाले वॾो कयो, जेके एमक्यूएम तां घोर पे विया, उहे वरी चवनि पिया त एमक्यूएम खे सबक़ सेखारियो आहे असां। तव्हां कहिड़ो सबक़ सेखारियो आहे? तव्हां त हींअर बि रहमान मलिक खे ट्रायल लाइ मोकिलियो पिया त वञी अल्ताफ़ हुसैन सां ॻाल्हियूं करे को गस कढ। हीअ त इतफ़ाक़ सां सीपेक थी वियो, हीअ त इतफ़ाक़ सां नेशनल एक्शन प्लान अची वियो, जंहिंजे करे कराची खे दहशतगर्दनि खां पाक कराइणो, तंहिंजे करे मथां पॉलिसी ठही त कराची में दहशतगर्दी हलणु कोन ॾिबी, तंहिंजे करे तव्हांजी एमक्यूएम में जान छुटी आहे। पीपल्स पार्टी जो वस पुॼे त वरी सिर ते तव्हांजे सवार करे वरी रहमान मलिक अल्ताफ़ हुसैन वेठा हथलो ॾीन, वरी राति जो डॉक्टर बाबर जहिड़ो माण्हू अचे ऐं इशरतुल इबाद वरी बिचो निज़ाम आणीनि। हीअ त हुननि सां मिलियल आहिनि, हीअ त गद्दार इब्न गद्दार आहिनि, हीअ त दलाल इब्न दलाल आहिनि। हिननि त सिंध लिखी पढ़ी ॾेई छॾी आहे एमक्यूएम खे, हुकुमराननि खे, वज़ीरनि खे, अमेरिका खे। हीअ त अमेरिका जा पिठू जो वेठा आहिनि। उहे वरी असांखां सवाल पुछंदा आहिनि, भताखोर बि असांखां सवाल पुछंदा आहिनि, जेके भतो वठी पैसा लुटे हाणे अमेरिका में कारोबार पिया कनि, से वरी साल में हफ़्तो ईंदा आहिनि, हफ़्तो वरी अदरक बदरक पाए, हेॾो पेट खणी वरी मथे सिंधी टोपी पाए, वरी गाॾी में चढ़ी वरी चवंदा आहिनि मां इनकलाब थो आणियां, मां मज़ामत थो कयां, मां जदोजहद थो कयां, मां हीअं थो कयां, सभिनी खे ॿुधाए, वरी चई ॾींहंनि खां पोइ पैसा मेड़े। जीअं मुर्शिद सगोरा कोन ईंदा ॻोठ में अची मुर्शिद हदियो बदियो मेड़े, माल बाल मेड़े, पोइ मुर्शिद इहो थो वञे, पोइ मुर्शिद रहियो पियो क्लिफ्टन ते, पोइ मुरीद वेठा धिका जरीन ॻोठ में। तीअं भताखोर अचनि था, उहे 2 टे जलसा करियो, पैसा मेड़ियो, वाहन जा, कपनि जा, फार्मनि जा, ज़मीनुनि जा, बिज़नेसनि जा, धंधनि जा, बिल्डरनि जा, वरी भॼो वञो। उहे वरी असांखां सवाल पुछंदा। ॿिया जेके आहिनि जिन पीपल्स पार्टी सां ठा करे छॾियो, इलेक्शन में हुननि सां कंप्रोमाइज़ करे छॾियो, उहे माण्हू वरी तव्हां खां था सवाल पुछनि त तव्हीं फलाणे इशू ते कॾहिं हिकिड़ो हथरादू इशू ठाहिनि था, उन 3-4 ॾींहं डोड़नि था, पोइ वरी कंप्रोमाइज़ करे भॼो वञनि। तव्हां ॾिसो था सिंध में सियासत कीअं पई हले। 4-5 ॾींहं हिकिड़ो इशू ठाहिबो, उन ते खां बुख हड़ताल, को एहतजाज, को जुलूस कढो, पोइ हुनखे हथ में छॾे भॼी वञिबो। आदमशुमारी 1.25 करोड़ सिंधी गुम थी विया। सिंध जूं 24 क़ौमी असेंबली जूं सीटूं हली वियूं, ख़बरूं वबरूं करे असां भॼी हलिया। हाणे आदमशुमारी जो ज़िक्र कर, रुगो आयाज़ लतीफ़ अली जे ठीको कयो आहे, सॼी सिंध में आऊं वेठो आदमशुमारी कयां। जिन आदमशुमारियुनि जा ज़िमेदारियूं कयूं, उहे आदमशुमारियुनि जा टपड़ विकिणी भॼी विया, गुम थी विया। पोइ वरी चवंदा परॾेही था अचनि, परॾेही, वरी परॾेहिनि खे छॾे वरी भॼी वेंदा, गुम वरी ॿिए मौज़ू में लॻंदा। हिते सिंध खे हिकिड़ो कारोबार वखर बनायो वियो आहे। जीअं NGO हूंदियूं आहिनि न, पोइ NGO में उन्हनि खे टास्क, NGO खे डोनर कमु ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा तूं वञी उठनि ते कमु कर। पोइ NGO वारा ईंदा, चवंदा बाबा उठनि सां ज़ुल्म थी वियो आहे, हाणे उठनि खे पालियूं था। ॿिया वरी चवंदा आहिनि बाबा सिरड़ियुनि सां ज़ुल्म पियो थिए, थर में हिकिड़ी सिरड़ियूं जेके हूंदियूं आहिनि बाज़, उन्हनि लाइ कैंटीन ठाही हो, त खिलंदो, माण्हू बुख पिया मरनि। सिरड़ियुनि लाइ हिकिड़ो वॾो पार्क ठाहियो, त हुनखे गाहु गोश्त छिलाए ॾींदा, त सिरड़ियुनि जो नस्ल ख़तरे में आहे। उन ते बि NGO कमु पियो कयो। ॿियनि वरी चयो असीं वाही पाती में बाथरूम था ठारायूं। ॿिया वरी निकिरंदा आहिनि, चवंदा आहिनि गॾहिनि जो नस्ल ख़तरे में आहे, गॾहिनि खे था प्रोटेक्ट कयूं। तीअं हिते सिंध में मुख़्तलिफ़ धंधा था मिलनि, NGOs वांगुरु सियासतदारनि खे को निकिरंदो, आउं हीअं थो कयां, आउं साइमा जरवार लाइ मरण मारण लाइ तयारु आहियां, साइमा जरवार वेचारी जो उते मौत उनजो सौदो थी वेंदो, वॾेरा साहिबा जरवार जे खून खे विकिणी छॾींदा, सौदेबाज़ी कंदा, कातिल बची वेंदो, NGO 2 टे ॾोकड़ कमाए भॼी वेंदियूं, ऐं सियासी कारकुन ॾोकड़ कमाए भॼी वेंदा। पोइ वरी चवंदा सिंध में कचो तबाह आहे, उते तमर जा ॿेला था पोखियूं, पोइ वरी वणनि जा पैसा वठी भॼी वेंदा। पोइ वरी चवंदा त सिंध खे सूफ़ी था बनायूं। सूफ़ी हिकिड़ो हूंदो आहे सूफ़ी ॿेर, ॿिया ई सूफ़ी निकिता आहिनि जेके बगीची में कफरी वफरी ॿधियो,
पर कपड़ो पायो, करोड़ रुपया खायो, दस्तियूं खड़ियो, हेॾा ॾिसो हू ठगनि जी जेका बाबा आहे ठग आहे, उहा बाबा आहे ठग चादर पायो ईअं सूफ़ी तो बीठी आहे। जेका सिंध में लुटे खाई वई अरबे रुपया, उहे अरबे रुपया खाइण वारी वरी ईअं सूफ़ी थियो बीठी आहे। ऐं हुन साम्हूं ॿिया करोड़पति उहे बि ईअं थियो बीठा आहिनि। हाणे वरी सूफ़ियुनि जो दर्स था ॾियनि सिंध खे। पोइ वरी सिंधी माण्हुनि खां चवंदा त सिंधी पंहिंजे सही सूफ़ी आहिनि, न को मज़ामत कनि, 1.25 लख वलियुनि जी सरज़मीन आहे, सिंध खे कुझु कोन थींदो, लतीफ़ साईं आहे। बाबा सिंधियुनि सां ही हशर थियो आहे। कराची मां निकिरी कुंड ते वेठा आहियूं पिपरी में, हैदराबाद मां धिका जले वञी वेठा आहियूं कासिमाबाद में, सखर शहर में आहियूं कोन, मीरपुर ख़ास में आहियूं कोन। पोइ 1,24,000 वलियुनि खे चओ असांखे जी क्लिफ्टन ते आबाद कनि। दुआ जो गोया आऊं चवां 1,24,000 वलियो अचो असांखे क्लिफ्टन ते हली रहियो, असांखे टपड़ फुरे विया, असांजूं मायूं क़तल पियूं थियनि, असांजूं ॿारड़ियूं साइमा जरवार ऐं अमीशा ख़ासकेली गुम आहे, असांजी तानिया ख़ासकेली क़तल थी वई, असांजो प्रकाश ॿार उन्हनि सां रेप पिया थियनि। रोज़ मोचड़ा वेठा कयूं, नौकरियूं विकिणी छॾियो, कमा ते कणक जा आबादगार तबाह करे छॾियो। सिंधियुनि जा बच्चा ही आरे जूं न्याणियूं, ही लोहार न्याणियूं, ही त तव्हांजी कराची जूं न्याणियूं, अबासी न्याणियूं, इन्हनि जा बच्चा, इन्हनि जा पीउ चांडियो न्याणियूं, उन्हनि जा पीउ, उन्हनि जा मुड़ुस, उन्हनि जा भाउर गुमनि, को धणी धोणी कोन्हे। सिंधी नौजवान गुम थी वञनि, सिंधी ॿारड़ियूं गुम थी वञनि। बाबा सिंध लख वलियुनि जी मकली ते एतिरा वली पूरिया पिया आहिनि। अब तव्हां होॾा वली वीचारा जंग पिया कनि, हेॾा तव्हां आहियो लुटण में, तबाह करण में। हू वली वीचारा कब्रुनि मां, कब्रुनि मां जेतिरो हाल पुॼेनि थो ओतिरो जहिड़ो कनि था, पर तव्हीं जीअरा जो वेठा आहियो से लुटण ऐं तबाह करण ऐं बर्बाद करण में लॻा पिया आहियो। हू जेके मड़ पिया आहिनि से मुक़ाबिलो कनि था, पर मड़ तव्हां करप्ट माण्हुनि सां पुॼी कोन था सघनि। पंहिंजे हाल सां उहो मड़ विढ़नि था। हेॾा बि कब्रिस्तान हो, उन कब्रिस्तान मां मड़ वीचारा हिननि करप्टनि सां मुक़ाबिलो कनि था, पर हे करप्ट भारियो वञनि, जीअरा आहिनि पिया हलनि, लैंड क्रूज़र में चढ़ियो। हू मड़ वीचारा जेके शहीद पिया आहिनि अंदरि बुज़ुर्ग, उहे वीचारा पंहिंजे हाल सां जंग कनि था, पर हिननि तबाह करे छॾियो आहे। हाणे हिन तबाही ऐं बर्बादी में तव्हां जेके कराची जा सिंधी आहियो, कराची जा जेके सिंधी आहियो, उहे सिंधी जेकॾहिं तव्हां पंहिंजे हौसले सां, जज़्बे सां ॼमी बीठो, सिरबो आहे, जाइ ठाहे बि आहे। जे बस में जाइ ठाहे बि आहे न, बस में पहिरीं हैंडल खे जॾहिं लटकी पियो आहे, जेका वेका ईंदा आहिनि लटको पियो आहे। पोइ वरी हिकिड़ो ॿियो मुसाफ़िर लहंदो आहे, पोइ ठूठ बूठ हणी वरी दरवाज़े ते अची बीबो आहे। असां सॼी ज़िंदगी नंढे हूंदे बस में धिका खाधो न, पोइ वरी ॿियो माण्हू लहबो आहे, पोइ थोरो बस मां सरी वरी ॿिए ॾाके ते चढ़ी वञिबो आहे, पोइ वरी अॻियां सिरबो आहे। पोइ भाईजान जेब कतरो से होशियार, इस तरह हो जाओ, पासे हो जाओ, सीध साधे हाथ पे जो धिका ॿिका ॾेई वञी के डंडे खे झले बीबो आहे। पोइ ॾिसबो पियो आहे त हिन मां कहिड़े माण्हूअ जी चुरपुर आहे जेको लही वेंदो, नज़र बि रखबी आहे। हीअ थैली पियो वेड़े, हीअ अख़बार पियो वेड़े, हीअ जेको खीसा पियो जाचे, इहो लहण वारो आहे। पोइ उन वरी सीट जे वेझो थी बीबो आहे, पोइ सिरी सिरी उन सीट ते वेही रहिबो आहे। तीअं कराची में पाण खे ईअं सिरी सिरी अचिणो आहे। पहिरीं बुख ते अचिणो आहे, पहिरीं कराची में अचिणो आहे बुख ते, बिना वसीलनि जे, कंहिं सौट मासात जे घर ते अची ज़ोरी महिमान थी रहणो आहे। पोइ आस पास को ट्यूशन ॻोल्हणो आहे, का मज़ूरी ॻोल्हणी आहे, का लेबर जो कमु ॻोल्हणो आहे, को हेल्पर थियणो आहे, को बिजली जी तार। ही सभु असांजा नौजवान, ही फयाज़ वारा, ही काशिफ वारा, ही दोस्त सभु ईअं आया आहिनि कराची में। ही सभु ईअं जिदोजहदूं मज़हर राहुजा, ही फरहान लाड़क, ही लियाकत झतियाल, इहे पहिरें दौर में जॾहिं कराची आया हूंदा तॾहिं का सहूलियत सां आया हूंदा छा, तॾहिं तकलीफ़ूं खणी आया हूंदा, तव्हीं जी आया आहियो। पर पोइ तव्हां मां वरी हिकिड़ो ॿियो फ़र्क़ु विझणो आहे। पोइ जॾहिं तव्हीं सेठ थी था वञो, तव्हांखे मज़दूरी मिली थी वञे, तव्हांखे रोज़गार मिली थो वञे, पोइ तव्हीं चओ था ठीकु आहे, बसि हाणे प्लम्बर थी वियुसि। ॿार पढ़नि पिया सरकारी स्कूल में, प्लम्बर आहियां, कमु थी वियो, हाणे बस वधीक छो कयां। न, तव्हां को प्लम्बर थियण लाइ, सिंध वासियो, सिंध जा मालिको, तव्हीं गार्ड थियण लाइ, प्लम्बर थियण लाइ पैदा कोन थिया आहियो। गार्ड ऐं प्लम्बर में इज़त वारी नौकिरी आहे, पोइ में कोई बि कोन्हे। पर तव्हांजी क़िस्मत रुगो गार्ड ऐं प्लम्बर ऐं माली ऐं टूल ऑपरेटर ऐं ड्राइवर थियण कान्हे। तव्हांखे कराची में अची पंहिंजी आमदनी जो, पंहिंजी इनकम जो घटि में घटि 40 सैकड़ो, जे 10,000 था कमायो त हुन मां 4,000, जे 20,000 था कमायो त हुन मां 8,000 पंहिंजे ॿारनि जी पढ़ाईअ ते ख़र्च कयो। उहा सभ खां वॾी सीड़प आहे, उहा सभ खां वॾी इन्वेस्टमेंट आहे। पंहिंजा ॿार पढ़ाईंदो, सुभाणे उहे सिंध वापसि वठंदा। पंहिंजे बच्चनि खे अंग्रेज़ी पढ़ाईंदो, सुठनि स्कूल में ॿारनि खे जेको तव्हीं मोबाइल था वठी ॾियो, न्याणियुनि खे जेके चूड़ियूं था वठी ॾियो, इयरिंग्स था वठी ॾियो, जेके सुठा कपिड़ा था वठी ॾियो, कंहिं न्याणीअ लाइ तोहफ़ो उहे 2 चूड़ियूं कोन्हनि, ॾाज गॾु करणु कोन्हे।
मोटरसाइकिल ऐं मोबाइल कोन्हे, पंहिंजे पुट लाइ ऐं धीअ लाइ सूखड़ी आहे त उहा अंग्रेज़ी मीडियम स्कूल में पहिरें खां वठी 10 ताईं 10 दर्जा अंग्रेज़ी पढ़े, मैथमेटिक्स पढ़े, बायोलॉजी पढ़े, फिजिक्स पढ़े, केमिस्ट्री पढ़े, पैसा गॾु करे अहिड़ा जेके दुकाननि जे मथां कमरा वठी उते ट्यूशन सेंटर ठाहियो। सिंधियो हिननि पिपरिन में, सचलन में, शांतिन में, भिटाई नगरनि में, आबादनि में, चकरनि में, हिते ॻोठनि में वेही कम्युनिटी जा कमरा वठो। कम्युनिटी हॉल ठाहियो था रुगो शादियुनि लाइ, पार्टियुनि लाइ। कम्युनिटी हॉल ठाहियो था रुगो NGOs जी मीटिंग लाइ, कचहरियुनि लाइ, दावतुनि लाइ, कैरम बोर्ड खेलण लाइ, वीडियो मशीन हलाइण लाइ। छो नथा खोलियो हिते कलेक्टिव कम्युनिटी ट्यूशन सेंटर्स, जिते तव्हांजे 50-50 रुपयनि सां तव्हांजे न्याणियुनि खे, तव्हांजे ज़ालुनि खे, तव्हांजे भेणुनि खे अंग्रेज़ी पढ़ाई वञे, जिते उन्हनि खे मैथमेटिक्स सेखारी वञे, अलजबरा सेखारी वञे। छो नथा अहिड़ा सेंटर्स ठाहियो जिते ॾींहं जो 6 कलाक तव्हांजा पुट पढ़नि ऐं शाम जो 4 कलाक तव्हांजूं न्याणियूं अची कंप्यूटर सिखनि। छो नथो अहिड़ो बंदोबस्तु कयो जो तव्हांजूं धीअरूं, जेकॾहिं तव्हांजूं धीअरूं उहे 4 कलाक कंप्यूटर सिखंदियूं, अलाह तव्हांखे हयाती ॾे। ज़िंदगी जो को भरोसो कोन्हे। सुभाणे तव्हीं जेकॾहिं नथा चाहियो त तव्हांजूं धीअरूं, मुंहिंजूं धीअरूं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं भाइटियूं, उन्हनि जूं शादियूं थियनि, अलाह उन्हनि खे कामयाब करे, कुदरत मां उन्हनि खे प्रोटेक्ट करे। पर सुभाणे जेकॾहिं उन्हनि जो मुड़ुसु ख़ुदा न ख़ास्ता न रहे, जॾो थी वञे, दहशतगर्द थी वञे, राति जो ओचितो नाज़िल थिएसि त जन्नत जी पर्ची खणी बम थो उॾायां माण्हू खे, सुइसाइडल बॉम्बर थी वञे, ओचितो पूरो वञी हीरोइन थी वञे, चर्सी थी वञे, घरां कढी करे ॿी माई सां शादी करे करे, पोइ तव्हांजी धीअ जेका 4 दर्जा कोन्हे पढ़ियल, उहा तव्हीं त हूंदो कोन, उनजो मुस्तक़बिल छा हूंदो? जंहिं न्याणीअ खे अम्मा अम्मा कयो था, ही मुंहिंजी अम्मा आहे, पंहिंजी धीअ खे सिंधी माण्हू प्यार में चवंदो आहे ही मुंहिंजी अम्मा आहे, मुंहिंजी जीजी आहे, उहा अम्मा तव्हीं हूंदो कोन, उन अम्मा खे तव्हां 4 दर्जा कोन पढ़ाया। ऐं सुभाणे जेकॾहिं मैट्रिक कराई अथव त उर्दू ऐं सिंधी जी मैट्रिक खे केरु थो पुछे? अंग्रेज़ी तालीम खपे। ऐं उन्हनि खे जेकॾहिं स्किल नथो अचे, तव्हां सेखारी हुनखे सिलाई, सिलाई हाणे कहिड़े कम जी आहे? सिलाई हाणे केरु थो करे घरनि में? तव्हीं चवंदा भर्त भरण था सेखारियूं, सिलाई सिलाई ऐं भर्त भरण इहे सेखारणु ईअं आहे हिन दौर में जीअं कंहिंखे झंड हलाइणु सेखारियो। अबा मूं पंहिंजी धीअ खे झंड हलायो, अबा झंड में हाणे अटो पीसजे ई कोन थो, झंड हलाए छा कंदव? तंहिंजे करे मूं धीअ खे भर्त सेखारियो आहे। बोर्ड रधणु, बोर्ड खे केरु थो पुछे? बोर्ड त हाणे मुड़ुसु आहे, बोर्ड फर्स्ट क्लास रधींदो आहियां। बोर्ड त हिते अधु मर्द वेठा आहिनि, केॾी न केॾी महिल भिंडियूं तरींदा हूंदा, केॾी महिल पट। अबा कंहिंखे कंहिंखे बोर्ड थो अचे, हथ त मथे करो। हीअ सभिनी मर्दनि जा मुंहिंजो मत मथे आहे। ही सवे हाणे माई खे छा थो अचे? रधो पको ऐं भर्त, उहो त सभिनी मर्दनि खे थो अचे। दर्जी केरु आहिनि घणो करे? सभु मर्द। 90% दर्जी मर्द, 90% बोरची मर्द, घरनि में वीचारा मज़दूर, मिस्त्री, असां जहिड़ा वकील, उहे पाण वेठा रधीनि। त धीअ खे छा सेखारियो? रधो पको ऐं रधे पके भर्त खे केरु थोकम कोन थो हणे। ॻाल्हि कयो त तव्हांजी धीअनि खे अंग्रेज़ी अचे थी, ट्यूशन पढ़ाए सघनि थियूं। तव्हांजी धीअ मां के MA के BA कई आहे, कंहिंखे हींअर मोट नंढड़ी धीअ आई, हिन अशफाक चनड़ जी। अशफाक चनड़ दोस्त आहे असांजो, क़ौमी अवामी तहरीक जो अॻुवाण साथी आहे। उनजी नंढड़ी न्याणी मूं वटि वठी आयो। मूं पुछियोमांसि नंढड़ी खां, मुंहिंजो छा कंदी आहे? चई पढ़ण डॉक्टर थींदसि। मूं चयो पढ़े चओ त आउं PhD कंदसि, ऐं जो डॉक्टर थी त चओ FRCS कंदसि, FCPS कंदसि, डिग्रियूं वठंदसि। अॻे हेॾी हुई, अॼु 7 साल जी। अञा घणनि सालनि जी? अशफाक 6 साल जी आहे, 6 सालनि जी। इन्हनि 6 सालनि जी अमाउनि खे पढ़ायो। कराची में मालकी वठण लाइ रुगो नारनि सां मालकी कान मिलंदी। दारियो सिंध ख़ाली कयो। कीअं सिंध? तव्हांजी हुकूमत या निसार खोड़ो चए थो दारनि खे आबाद था कयूं। नासिर शाह साहब चए थो आबाद थो कयां, मुराद अली शाह चए थो आबाद थो कयां, डॉक्टर आसिम चए थो त बंगाली ऐं बिहारी ऐं अफ़गानी मुंहिंजा भाउर आहिनि। तव्हीं नारा हणंदो छा थींदो? तव्हांखे मज़ामत करणी आहे, तव्हांखे उन्हनि जी जाइ भरणी आहे, तव्हांखे पंहिंजी सलाहियतूं एतिरियूं वधाइणियूं आहिनि जो उहे नौकरियूं तव्हांखे मिलनि जेके धरतीअ जावा आहियो, जिन जी सरज़मीन आहे, जिन जो ई वतन आहे, उन जूं नौकरियूं, उन्हनि जा वसीला, उन्हनि जा अख़्तियार तव्हां वटि हुजनि। तंहिंजे करे तालीम ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि उहा वस में घटि आहे, पर आउं तव्हां सिंधियुनि खे गुज़ारिश थो कयां, टाइम जो क़दुरु कयो, वक़्त जो। सिंधियुनि जी शादी
अब कार्ड ते 8 लिखियो पियो आहे केॾी महिल अचूं तव्हीं भले 10 बजे अचो अब पोइ कार्ड ते 8 लिखियो पियो आहे 10 बजे छो अचूं बसि माण्हू आस्ते आस्ते गॾु थींदा अब रैली आहे केॾी महिल अचूं टाइम 5 जो आहे तव्हीं 6:30 अचिजो इहो जेकॾहिं तव्हां जनरेशन तयारु कई त इम्तिहान जे लाइ 15 मिंट पोइ पुॼे नौकरीअ लाइ अधु कलाकु पोइ पुॼे त पोइ तव्हां हिकिड़ा घोस्ट टीचर तयारु कंदव घोस्ट स्टूडेंट तयारु कंदव जेके पंहिंजे ड्यूटियुनि ते हूंदा कोन ऐं पोइ जॾहिं तव्हीं शिकारपुर मां निकिरी नंगर पार्कर मां निकिरी ओचितो के वॾे शहर में कॉर्पोरेट सेक्टर में ईंदव तव्हांखे टाइम जो क़दुरु कोन हूंदो अंग्रेज़ी ईंदी कान उर्दू अचे कान लिख पढ़ अचे कान टाइम जो क़दुरु कोन्हे नतीजे में तव्हां उन मुक़ाबले जे मैदान में ईंदव कोन तव्हां सिंधियुनि खे आउं गुज़ारिश थो कयां आउं अॼु मुल्हे वारो कमु करण आयो आहियां मुल्हो रुगो हिदायतूं जारी कंदो आहे न अॼु आहे सॻोरी राति आहे आउं तव्हांखे हिते रुगो मैसेज जी दबदबा लॻी पई आहे मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ कर कि अबा तोखे माफ़ छो कया तोखे सुञाणे ई कोन रुगो मैसेज पिया मूंखे माफ़ कर मूंखां ग़लती थी वई हिकिड़े लिखियमि नथो कयां माफ़ छा कंदे त हाणे इहो मूंखे माफ़ कर छॾ आउं तव्हांखे थो चवां त जेकॾहिं माफ़ी घुरणी अथव रुगो तव्हांखे पंहिंजी माफ़ी कोन घुरणी आहे तव्हांखे सिंध जे हज़ारे सालनि जी बेवकूफ़ियुनि जी माफ़ी वठणियूं सिंधियुनि बेवकूफ़ी कई न वियो असांजे अॻुवाण वञी वठी आया उन्हनि खे सॾे आया इंडिया मां हेॾा अची आबाद कयो हाणे ॻिची में पइजी विया वठी आया उन्हनि खे हाणे कब्ज़ा करे शहरनि में वेठा आहिनि पोइ चवंदा असांखे ग़लती थी वई अबा ग़लती थी वई और नांग खे नोड़ी बनाए ॻिची में जो विझी छॾियो हाणे अज़ाब असांजे सिर ते सवार आहे तंहिंजे करे तव्हां सभिनी खे आउं अॼु मौलवी साहिबनि खां इजाज़त वठी आउं त तव्हां तबलीग शुरू कयां तंहिंजे करे हिकिड़ो चयोमांव पढ़ाई ख़ासि तौर ते नियाणियुनि जी पढ़ाई ॿियो वक़्त जो क़दुरु क्यों सिंधी पंहिंजी ड्यूटी कयो गार्ड आहियो त गार्ड जी ड्यूटी ईमानदारी सां कयो इहो रुगो न सोचो त आउं छो कयां जेकॾहिं उस्ताद आहियो उस्ताद जी ड्यूटी ईमानदारी सां कयो जेकॾहिं ट्रक ड्राइवर आहियो त ईमानदारी सां ट्रक ड्राइवर थियो जेकॾहिं कंपाउंडर आहियो त ईमानदारी सां कंपाउंडर थियो उस्ताद आहियो वकील आहियो डॉक्टर आहियो जंहिं लाइ पघार खणो था जंहिंजो मुआवज़ो वठो था उहा ड्यूटी निभायो इहा हुकूकुल इबाद बि आहे इहा अलाह जी इबादत बि आहे इहा मज़हबी ड्यूटी बि आहे इहा इंसानियत जी ड्यूटी बि आहे ऐं इहा सिंध जी ड्यूटी बि आहे ज़िम्मेदार थियणु सिंध जी ड्यूटी आहे ऐं ॿियो तव्हांखे गुज़ारिश थो कयां त सिंधियो नौजवानो हे नौजवान बीठा आहियो ऐं 10 सिंधी नौजवान ॾिसंदो आहियां मूंखे ॾुख थींदो आहे सीरियस तव्हांखे ॿुधायां थो नौजवान ऐं खिलंदा आहिनि न पीला ॾंद पान लॻो पियो आहे सोपारियूं खाई खाई हमरा फर्स्ट क्लास गुडी लॻो पियो आहे सुहिणो फर्स्ट क्लास बहितरीनु कपिड़ा साफ़ सुथरो परफ्यूम वठिजो कई हेई करे ॾंद कढई त अंदरां माण्हू हा फाटी पियो हाणे पाण बीमार छा आहे जेसी चप बंदि कयो बीठो आहे ओचितो जो ॾंद निकितसि पान लॻल सिगरेटनि सां गठल इहे पान सिगरेट गुटका सोपारियूं हिकिड़े हमरा मूंखे दान ॾिनी वॾी हिकिड़ी गम अंगेज़ चई मूं छा थियो चईसि रुपए वारी टेस्टी 5 रुपया थी वरी मूं तफ़सील वरितामांसि वरी ॿुधायो मूंखे फार्मूला त हीअं थियो आहे पोइ हीअं खजूर कटे विझंदा आहिनि और सभु पुछंदो आहियां खजूर जा टुकड़ा खणी सोपारियुनि जी जाइ ते विझनि था सोपारियूं महांगी थियूं आहिनि क़ीमतूं चढ़ी वियूं आहिनि उन हमरा साॻे ॻाल्हि आउं पुछां त ॿुधाए सिंधी अंग्रेज़ी बोलचाल जी किताब घणे जी आहे तो ख़बर कोन हुजे न पर उनखे सोपारियूं 5 रुपया थी विया ख़बर अथनि त सोपारियुनि ऐं पाननि में कैंसर अथव सिंध जे मख़लूक खे पीपुल्स पार्टी चाहे थी त तव्हीं सोपारियूं वेठा खाओ तव्हीं भंगू वेठा पियो थरा वेठा पियो थैली में तव्हां वटि शाम थिए 5 बजे 150 रुपया कमाए अचो उन मां 50 रुपए जो वठो ठरो पोइ ठरो वठी पोइ छित ते वेठा हुजो उते ठरो पी ॾाढो झूमी टिपा वपा ॾेई सुबुह जो वरी 10 बजे लेट उथी पोइ वरी चओ अदा रोज़गार कोन थो मिले संदन जो धरती फुरिजी वई हली सभु ठराई वरी ॾींहं जो क़ौमी कारकुन ऐं मोमिन हूंदा आहिनि सभु ठराई ऐं सभु मवाली उहे सुबुह जो वरी मज़हबी तबलीग पिया कंदा आहिनि क़ौम परस्त हूंदा आहिनि इनकलाबी हूंदा आहिनि राति जो असां वटि बि हिकिड़ो ठराई आहे कंहिं ज़माने में असां हिकिड़ो सीनियर ठराई हूंदो हो उहो जेॾा दौर ते वेंदो 6 बजे खां पोइ चवंदो विस्की खणी अची हाणे असांजी जान छुटी आहे मज़र राव जो मां जान छॾाई आहे त उहा ठराई सभु असांजे मग़ज़ में लॻल तंहिंजे करे सिंधियो इन्हनि नशनि ऐं ठरनि मां जान छॾायो सिंधियो कराची खे हैदराबाद खे इस्लामाबाद खे लाहौर खे पंहिंजो मर्कज़ बनायो फौज में भर्ती थियो CSS कयो काकूल एकेडमी वञो लेफ्टिनेंट थियो कैप्टन थियो मेजर थियो ये जो अज़ीज़ तालपुर वेठो आहे इन जी धीअ SP आहे सुहाई तालपुर
ही एसपी हिन जी धीअ मेरिट ते CSS पास करे सिंध जी पहिरीं SP थी आहे, हींअर जामशोर जी SP आहे, हिन अज़ीज़ टालपुर जी न्याणी आहे। तव्हां जूं न्याणियूं ईअं थियणु खपनि। हू ख़ालदा ज़ाहिदा परवीन ॼामड़ो हैदराबाद में वेठी आहे, ॼामड़ो गोटकी जी, उहा SP, उहा सिंधी न्याणी आहे। तव्हां जूं न्याणियूं ईअं थी सघनि थियूं DC SP। तव्हां जी धीअनि खे इजाज़त ॾियो त हॉकी जूं रांदीगर थियनि, फुटबॉल खेॾनि, क्रिकेट खेॾनि। मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे, उहा फुटबॉल जी शौक़ीन आहे। मां चवंदी आहे, सभु चवंदा आहिनि बाबा पाकिस्तान में फुटबॉल आई कान्हे, टीम ई कान्हे, आलमी रैंकिंग में आई कान्हे। हू चवंदी आहे मूंखे फुटबॉल थी वणे, आहे 5, 7, 8, 10 साल जी आहे, लॻी पई आहे सॼो ॾींहुं फुटबॉल, पढ़ाई में ज़बरदस्त आहे, फुटबॉल वेठी खेॾे। पंहिंजे न्याणियुनि ने ॿारनि खे इजाज़त ॾियो त कंप्यूटर सिखनि, हुननि खे इजाज़त ॾियो त रांदियूं कनि। मुंहिंजो मसइलो आहे तव्हां सॼे सिंध जे सीरियस थो ॿुधायां, मुंहिंजो मसइलो आहे मूंखे जे चवनि न ही सियासी कमनि जूं ज़िम्मेदारियूं ही खणनि। अज़ीज़ टालपुर निकिरी वञे, गुलज़ार जुमानी निकिरी वञे, मज़हर राहूजो निकिरी वञे, नाहिद जोगी ऐं शहरबानू राहूजो ऐं अफरोज़ कटपर ऐं ज़ीनत समूह ऐं अनवर सुमरा ऐं सस्तियूं ऐं संजू, इहे निकिरी वञनि सभु। मुस्तफ़ा निज़ामानी ऐं मक़सूद जंजाल इहे सभु निकिरनि, फरहान निकिरे त आऊं अदा माफ़ कर त आऊं ख़बर थो छा कयां। मुंहिंजो मसइलो आहे त आऊं सिंध जे हिकिड़े हिकिड़े तहलके में वञी सिंधियुनि खे चवां त पंहिंजे धीअनि खे कंप्यूटर सेखारियो ऐं सिंधी न्याणियुनि खे इजाज़त ॾियो त मोटरसाइकिल हलाइण सिखनि। छो त असां वटि पैसा थोरी न, असीं ग़रीब घरनि जा माण्हू आहियूं, पाण पैसा थोरी न पाण कार अफोर्ड कयूं। पंहिंजी मुंहिंजी धीअ खे जेकॾहिं मोटरसाइकिल अचे ऐं आउं ओबावड़े में रहंदो हुजां ऐं आउं नगर पार कर हुजां, राति जो जेकॾहिं मूंखे ख़ुदा न ख़ास्ता हार्ट अटैक थिए, जे घर में धाड़ो लॻे, जे घर में को माण्हू बीमार हुजे ऐं उनखे हिकिड़ी न्याणी हुजे या पुटु नौकिरी ते वियल हुजे, उहो तव्हांखे ओॾी महिल उहा धीअ बचाईंदी जेकॾहिं उनखे फर्स्ट एड अचे थी, जेकॾहिं उहो डॉक्टर आणे सघे थी। पंहिंजे धीअनि खे इहो इख़्तियार ॾियो त उन्हनि खे ॻाल्हाइणु अचे, उन्हनि खे वेहणु अचे, उन्हनि खे एतिराज़ करणु अचे, उन्हनि खे मुक़ाबिलो करणु अचे, उन्हनि खे चैलेंज करणु अचे, उन्हनि खे कंहिं गबर जे, कंहिं ज़ालिम जे, कंहिं ॾाढे जे कीचीअ में हथु विझणु अचे। सिंधियो पंहिंजे माउनि खे, पंहिंजे 60 साला माउ खे, पंहिंजे 70 साला माउ खे इहो इख़्तियार ॾियो त बैंक जी लाइन में वञी बिल पियारे अचे। पंहिंजी 70 साला माउ उहा बैंक में वञे, जेकॾहिं हलण जहिड़ी हुजे, सिहतमंद हुजे, वञे, उनखे इजाज़त ॾियो त उहे पंहिंजे बचनि खे अस्पताल खणी वञी सघे। सिंधियो तव्हीं ख़तरे में आहियो, तव्हां अकेले सिर नथा विढ़ी सघो, तव्हां 7-8 करोड़ माण्हुनि खे सभिनी खे विढ़णो पवंदो। रुगो मर्द कोन था पूरा पइजी सघनि, रुगो नौजवान कोन था पूरा पइजी सघनि। छरे ते हलंदड़, सोपारनि जे पोयां हलंदड़ ॼट ऐं अणपढ़ियल सिंधी हिन 21 सदी जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। 21 सदी जे मुक़ाबले लाइ तव्हांखे इल्म खे हथियार बनाइणो पवंदो, तव्हांखे अंग्रेज़ी खे हथियार बनाइणो पवंदो। हर सिंधी खे पैसा गॾु करे मुल्क खां ॿाहिरि वञणु खपे। हर सिंधी जेके महांगा मोबाइल था वठो, शादियुनि में घोड़ू था ॾियो, पुटनि जा काज था कयो, तौर था कयो, शादियूं था कयो, वलीमा था कयो, उहो पैसा जेके धीअ खे सोना ज़ेवर था ॾियो ऐं शादी ते लख रुपया था ख़र्च कयो, उहे लख रुपयो ॾियो घोट कुंवार खे त वञी दुबई ऐं मलेशिया मां 15 ॾींहं घुमी अचनि। निकिरो, घर जा खूह जा ॾेडर न थियो, सॼी दुनिया में निकिरी वञो। लंडन में तव्हां जो हुजे, न्यूयॉर्क में तव्हां जो हुजे, इस्लामाबाद जे कायद आज़म यूनिवर्सिटी में बि तव्हांजा भाउर पढ़ंदा हुजनि, लाहौर जी गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी GCU में बि तव्हांजा भाउर हुजनि। सिंधियो इन किशकोल के पिनण वारे के इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पिनण वारनि किशकोलनि खे टोड़े छॾियो। हक़ हलाल जी रोज़ी कमायो, सरकारी करप्शन वारी नौकरियूं न ॻोल्हियो, मेरिट वारियूं नौकरियूं ॻोल्हियो। 5-10 सालनि खां पोइ कोटा सिस्टम हलाए हुजे या न हुजे, पाण खे मेरिट ते अहिड़ो अहल बनायो जो कराची में पढ़ियो हुजे, केरु किथे पढ़ियो हुजे, उनखे जेकबाबाद वारो, उनखे कंबर शदाद कोट वारो इल्म जे दुनिया ते उनखे शिकस्त ॾे, उनखां वधीक सुठियूं मार्कूं खणे। मूंखे ख़बर आहे त इहो चैलेंज ॾुखियो आहे, मूंखे ख़बर आहे त इहो कमु ॾुखियो आहे, पर तव्हांजे वॾनि कयो आहे। तव्हांजे वॾनि दुल्हे दरिया ख़ाननि, होशुनि ऐं हेमुनि मैदान जंग में कयो आहे ऐं तव्हांजे आलिमनि मिर्ज़ा कलीश बेग जहिड़नि, शमसुल उलमा अलामा दाऊद पोटे जहिड़नि, अलामा आय काज़ी जहिड़नि, मोहम्मद उस्मान डीपलाई जहिड़नि माण्हुनि, इल्म जी दुनिया में MH पमर जहिड़नि माण्हुनि, इल्म जी दुनिया में, अकुल जी दुनिया में, पोरे जी दुनिया में, मेहनत जी दुनिया में मुक़ाबिलो कयो आहे, फतह माणी आहे, दुश्मननि खे शिकस्त ॾिनी आहे। मूंखे उमेद आहे, आउं तव्हां खां पुछां थो आख़िर में त छा पंहिंजे हिन भाउ अयाज़ लतीफ़ पलीजे सां इन ॻाल्हि ते तव्हीं
सहमत आयो छा मूंसां मुतफ़िक़ आयो त असांखे इल्म जे मैदान में जंग करणी आहे छा था चओ जिंदाबाद पाण नारा बणदासीं पाण जुलूस बि कढंदासीं पर पाण इल्म जे ज़रिए जंग कढंदासीं पाण तालीम जे ज़रिए जंग कढंदासीं पाण अकुल जे ज़रिए जंग कढंदासीं पाण स्किल्स ऐं